खीर में त का गड़बड़ ना आहे न। जल्दी चांहि जेका ठहियल आहे हेॾा न मोकल जल्दी कर। अरे इहो केरु आहे? तव्हां उथारियोसि नथो वणे असांखे। अरे छोकिरा, इहा जेका चांहि ठहियल आहे हिते खणी आ ऐं थधो पाणी बि खणी आ। अरे छा थो ॾिसी? तुझी कटाई तो ॾिसां। अरे ही केरु आहे? मूंखे नथो सुञाणे आ। तू मूंखे नथो सुञाणे, मूंखे सुञाणे आ न। मूंखे ॾिसण ताईं चयां त मां घर ॾे ॾेई अचां। लॻे थो त तोसां ॿ पाणी करणा पवंदा। हा त पोइ तूं तकड़ न कर, मां थो अचां। वेठो सिंध सलामत होटल ते आ, पातल सिंधी टोपी अथई, उचाई वरी तेज़ाब सिंधीअ सां थो। पहिरें धक में कुआड़ी हणायां जेकॾहिं सिंधी टोपी न पातल हुजे या त। ॿीहर जेकॾहिं दादागिरी जो शौक़ु अथई त या टोपी घर ॾे लाहे ईंदो कर, पोइ दादागिरी कंदो कर। छो त उहा दादागिरी कंदे त उहो तुंहिंजो ज़ाती फेल हूंदो, पर जेकॾहिं सिंधी टोपी पाए ऐं दादागिरी कंदे त कराची में वण जी काठी थी रहे। सभु माण्हू चवंदा त सिंधी सभु अहिड़ा बदमाश आहिनि, छो त हीअ असांजी अबनि ॾाॾनि जी पग आहे। जेकॾहिं तोखे हिन जो ख़्यालु न आहे त असांखे ज़रूरु ख़्यालु आहे। अकुल वारो हूंदे न घणो कुझु चई त मां। बी जवान जा पुट, अॼु त सफ़ा अखियूं खोले छॾियई। पहिरियां त टोपी पाईंदा हुआसीं, पर हिन जे रुतबे जी ख़बर कान हुई। अॼु खां पोइ टोपी पाईंदासीं, मथे ते ई पाईंदासीं, पर अहिड़ी का हरकत न कंदासीं जंहिंमें मुंहिंजी सिंधी क़ौम शर्मिंदा थिए। क़ौम असांजी सॼी मोतबर आहे, बसि रुगो उनखे दग लाइण वारो को हुजे।